टंडबाऊ में राइस मिल्स मालिकनि पारां सारियुनि जे घटि अघनि ऐं ख़रीदारी करण ऐं नाजाइज़ कटौतियुनि ख़िलाफ़ आबादकारनि ऐं हारियुनि जे सॾ जी मोट में टंडबाऊ शहर में समूरो कारोबार बंदि करे शटर बंदि हड़ताल कई वई। हड़ताल जो सॾ ॾींदड़ आबादकारनि सचल हकीम हालेपोटो, अनवर जमाली, गुलाम मुस्तफ़ा हालेपोटो। इन्हनि जो चवणु आहे त आबादकार वॾा ख़र्च करे सारियुनि जो फसल पोखियो। जॾहिं फसल मार्केट में आयो, राइस मिल्स मालिकनि सारियुनि जो फी मण अघु घटि करे 2200 रुपया फी मण जी ख़रीदारी करे रहिया आहिनि ऐं फी मण ते 4 किलोग्राम ताईं मॉइस्चर जी आड़ में कटौती कई पई वञे, जंहिं करे आबादकार निहारियुनि जो मुआशी क़त्लेआम थी रहियो आहे। इन्हनि मुतालबो कयो आहे त सारियुनि जो फी मण 4000 रुपया मुक़ररु करे नाजाइज़ कटौतियूं बंदि कयूं वञनि, न त हाणे राइस मिलुनि अॻियां धरणा हणी मिलुनि जा गेट बंदि कया वेंदा। जागिया 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 आरंता जुल्म बंद करो, आबादकारंता जुल्म बंद करो, नाजायज कटौती बंद करो, आरन जो वाशी कतलेआम बंद करो, आरन जो वाशी कतलेआम बंद करो। आऊं हिते कने बागे जे हिन चौक ते आबादकारनि खे हथबंदी अपील थो करियां त पाण तबाह थी विया आहियूं। असां ज़ुल्म ऐं इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ ही जेको एहतिजाज आहे, इहा जेका हड़ताल आहे सॼे ज़िले में असीं वार्निंग था ॾियूं। जेकॾहिं असांजा अघ न मञिया विया त पया जाम खां वठी कराची ताईं जा रोड बंदि कंदासीं। ऐं डीसी बदीर खे ॿुधायां थो, डीसी बदीर अॼु गोलारची, खोरवा, करियो, टंडो बागो ज़िले जा सभई शहर एहतिजाज में आहिनि। आबादकार रोडनि ते आहिनि, उन्हनि जो नोटिस वरितो वञे। ऐं जेकॾहिं चवनि था 144 ऐं चवां थो 144 अफ़गान पनाहगीरनि जे लाइ, जेकॾहिं ज़मींदारनि लाइ त छा असीं अफ़गान पनाहगीर आहियूं? छा असां ज़मींदार सिंध जा अची हिते पहुता आहियूं? जेकॾहिं पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारियूं त चवंदा 144 ऐं इन 144 खे ठोक थो हणा ऐं 144 असांजे लाइ कुझु बि न आहे। आबादकारनि जो पंहिंजो असांखे अघु ॾिनो वञे। अब सारियुनि जा अघ, सारियुनि जा अघ, सारियुनि जा अघ, आबादकारनि सां ज़ुल्म, आबादकारनि सां ज़ुल्म, जुल्म के खिलाफ कर जंग लाज़मी है तो कर जंग ही सही। असांखे रोडनि ते अचण लाइ मजबूर न करियो, असांखे एतिरो मजबूर न करियो जो असीं तव्हांजी ऑफिसनि जे अॻियां धरना हणूं। हीउ असांजो जाइज़ मसइलो आहे, हीउ असां आबादकार हारियुनि जे रोज़ी जो मसइलो आहे। तव्हां का शइ न छॾी, तव्हां असांजा वसीला विकिया, तव्हां असांजो पाणी विकियो, तव्हां असांजी सिंध जी हर शइ विकिणी खाई विया। पर हाणे जेको बच्चनि जी असांजी जेका रोज़ी आहे तव्हांजी उन में अख आहे। तव्हांखे ॿुॾी मरणु खपे जो तव्हां एतिरो बि नथा सोचो त ही ग़रीब माण्हू, ही हारी मिसकीन जेके 5 मण 2 एकड़ पोखे 5 मण खाधे या रखनि था, तव्हांजी अखाण उन अन्न में आहे। असीं तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां पंहिंजो रवैयो दुरुस्त करियो, वरना ही आवाम जेका अॼु हिते टने बागे में आहे, इहा सुभाणे तव्हांजे ऑफिस जे अॻियां तव्हांजो घेरो कंदी। इन करे नोटिस वठो ऐं जेका सारियुनि जो रेट जाइज़ आहे उहो लॻायो, न त तव्हांजी ऑफिस जे अॻियां धरना हणंदासीं।